हजरत अली तो फरमाए रजी अल्लाह ताला अन्हु, अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां के वसीयत करे फरमायो अली टिन शहर में देर न कर जाए। पहिरियों नंबर अली नमाज जो टाइम अचे तो नमाज में देर न था ॻाल्हायो, नमाज में देर न कजो। इन्ना सलात कानत अलल मुमिनीन किताबम मौक़ूता, बेशक नमाज मोमिना जे मथा वक्त मुकर्रर वक्त दे टाइम ते फर्ज कई वई आ नमाज। हजरत अली उल मुर्तजा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु के अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वसीयत करे फरमायो अली टिन शहर में देर न कर जाए। जरे नमाज जो टाइम अचे आजान मिले अल्लाह जे तरफ सदते अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर, अल्लाह सभी का वॾो आ, वजीरन का मशीरन का मुर्शिदन का माल दौलत पूरी दुनिया का अल्लाह सभी का वॾो आ। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह, अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह, हय्या अलस सलात हय्या अलस सलाह। सब चो सुभान अल्लाह। ये सड्डा थे दिया कारे हय्या अलस हय्या अलल फलाह हय्या अलल फलाह, हेरे नमाज ते अचो, नमाज कामयाबी कामयाबी नमाज में आ, नमाज ते अचो, अल्लाह सभी का वॾो आ। हजरत अली उल मुर्तजा के अल्लाह जो रसूल वसीयत कंदे फरमायो अली टिन शहर में देर न कर जाए, आजान मिले नमाज में देर न कर जाए। पहिरियों नंबर। बे नंबर ते जड़े मानू वफात करे वने मैयत के न रख जाए। टे नंबर में अली जड़े तुझी न्याणी बुलुगत ते पहुंचे तो उनके न विहार जाए। 20 साल न्याणी के गुजरी विया, 25-30 साल अब न्याणी उथार चल न सक, खुदा जा गंज न सक। अब मसिन दी बश का पेसन ते सूफी साहब दूषण खास हो तस्बीह दूटी न न्याणी तू दूसरो 4-5 काटुम दे पी मज बेमुराद रनी तबलीग ठिनासम पैसा ही और गप्पा तिले खुदा ने गंजा को कुने। हे सूफिया तबलीगिया नेक नमाजिया तहज्जुदिया न्याणी बेचारे वेई 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 अच्छा मथा थी विया, पर इनके काई गैरत नाई, इनके गैरत नाई। हाणे जेके छड़ा आहिनि उहे ख़ुशि थींदा, बाक़ी ॿियनि जो मुंहुं थोरो ख़राब थींदो ज़रूर। छड़नि जे फ़ाइदे में थो ॻाल्हायां। अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी हदीस में फरमायो औलाद जा 3 हक़ बे अम्मा जे मथा। पहिरियों नंबर औलाद पैदा थे सुठो न जो नालो रखो, अस्सिनु अस्माकुम नाला पंजा भला कयो, नबियन जा पाक नाला रखो, मोहम्मद करीम साईं जो नालो मोहम्मद रखो, अहमद नालो रखो, मुसम्मिल नालो रखो, मुदस्सिर नालो रखो, यासीन नालो रखो, ताहा नालो रखो, अबू बकर नालो रखो, उमर नालो रखो, उस्मान नालो रखो, अली नालो रखो, हसन नालो रखो, हुसैन नालो रखो, या तो वरी मोहम्मद करीम साईं जो पाक नालो मोहम्मद रखो। छो त क़यामत जो ॾींहुं अल्लाह से ऐलान फरमाईंदो मोहम्मद थी पवे, मोहम्मद नाले से कई गुनाहगार थी पवंदा। अल्लाह रब्बुल आलमीन के फरमाईंदो तव्हां छो थी बीठाओ, मां त पंहिंजे महबूब नबी मोहम्मद करीम के चयो मोहम्मद नाले वारा चवंदा अल्लाह तुझो पाक नबी मोहम्मद मुस्तफा जो पाक नालो मोहम्मद असां ते रखियल आहे, असां समझा से शायद असां के हुक्म थियो। अल्लाह सही फरमाईंदो तव्हां आयो त गुनाहगार, आयो त अज़ाब जा लायक, पर मोहम्मद करीम जो नालो मोहम्मद तव्हां ते रखियल आहे, मोहम्मद जे नाले जे करे तव्हां खे माफ़ी मिली वई। अभी अम्मा ते हक़ आहे त नालो सुठो रखो।
या तो अल्लाह जा पाक नालन मको नालो रखो, अब्दुल्ला नालो रखो, अब्दुल रहमान नालो रखो, अब्दुल गफ्फार नालो रखो, अब्दुल रज़्ज़ाक नालो रखो, अब्दुल करीम नालो रखो। अल्लाह जा पाक नालन मा कोई नालो पंजे बच्चन ते रखो, छो त क़यामत जो ॾींहुं अल्लाह साईं कई गुनाहगारन के फरमाइंदो आए त अज़ाब जो लाइक आयो त अज़ाब जा मुस्तहिक, पर मां रब जा पाक नाला तवां ते रखियल, मां रब पंहिंजे नालन जे करे तवां के माफी रही तो छड़िया। अल्लाह जा पाक नाला अभी अम्मा जे मतो हक त बच्चे जो सुठो नालो ए गोली ना कुराड़ी के लुमा बल्ली चांदा ने छुना ने पे दे दिखे ना जी बाबा ना फिर ने पिन सको पोगी पोगी पिन तसु वडे जो नालो किरड़ो किरड़ वो वडे जो नालो अबू जेलो तो वो रख दे छा कसे न पीरन बिना अबू जेल रद दसु का बेखबर ही अबू जेल तो किसान भला सुठा नाला बच्चन ते रखो बाबा। ऐ सत्ते दी अकीको कयो, सत्ते दी सुन्नत सत्ते दी असा वारा बिरोही साहिबान 6 दी कदाइन शिक्षा बलोचन जी माके खबर ना है, बाकी सिंधी जी खबर है, मशार रहंदो आ बलोच अला केड़े दी कंदा आहिन, सिंधी कदाइन 6 दी ते चट्टी, ये चट्टी त चट्टी ये असुल कंदा त वाणिया, बिरोही भी उन जे तरीके वाणन जो जिंदा कंदा आहिन, सिंधी भी बलोचन जी मां खबर है, अक्सर बलोच मां के नजर अचंदा पर मां खबर ना है। सत्ते ॾींहं ते हुकुम आ तुझे मुझे घर बच्चो पैदा थींदो आ, मौली साहब ने वठी वेंदा साईं इन जो नालो भी रखो, पेशमाम साहब कन्न में आज़ान चौस बे कन्न में तकबीर, पर हजरत अली जे घर में जड़े बच्चो पैदा थो तंजो नालो इमाम हसन, ये बच्चो पैदा थो तंजो नालो इमाम हुसैन, तंजो नालो रखण वारो नानो नबी मुहम्मदुर रसूलुल्लाह, सजे कन्न में आज़ान चवण वारो अरबी नबी मुहम्मदुर रसूलुल्लाह, खबे कन्न में तकबीर चवण वारो अरबी नबी मुहम्मदुर रसूलुल्लाह, इमाम हसन हुसैन जा नाला रखण वारो नाना नबी मुहम्मदुर रसूलुल्लाह। बच्चन जा नाला रखो तो सुठा बाबा अभी अम्मा दे हक। बे नंबर में फरमाया जड़े बच्चो संजीदा थी वने त दीनी तालीम पढ़ाया, कुरान की तालीम, बच्चा कुरान पढ़ाया, कुरान की तालीम दिया तड़े पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइंदा इंसान जो फरमाइंदा अदबू औलादकुम अला सलास खिसाल हुब्बी नबियकुम व हुब्बी आलि बैतिही व तिलावतिल कुरान औ कमा काल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए पंजे बच्चन के टिन सा मोहब्बत सिखारे, फिर नंबर तवने बच्चा जी मोहब्बत अल्लाह जे रसूल सा होजे, मोबाइल सा ना। मुझे मदरसे में ताले पढ़े पे कुरान जो हाफिज थे पर 9 साल जो कुरान जो हाफिज थियो और कुरान के चई दादे के पीर कंग मोबाइल सलवा हाओ बाबा पेन पैसा लो दर हेठ सुबह करे 80,000 18,000 में बकरी खपाए 18,000 जी मोबाइल वठी दिनी हाफिज कुरान के। हाने मां समझा तो हाफिज बेचारे के अध कुरान विसरी वयो मोबाइल जी करे। अब मोबाइल हुंदी बारन के ये बेचारा पढ़दा ध्यान थी ना। अल्लाह जो रसूल सब जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया अदबू औलादकुम अला सलास खिसाल, पंजे बच्चन के टिन सा मोहब्बत से खारियो, पेरे नंबर तवंजे बच्चा जी मोहब्बत मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा होजे, बे नंबर में तवंजे बच्चा जी मोहब्बत मोहम्मद करीम सा जी आले बैत सा होजे, 3 नंबर में फरमायो व तिलावतिल कुरान, तवंजे बच्चा जी तिलावत कुरान सा होजे, तवंजे बच्चा जी मोहब्बत अल्लाह जे कुरान सा होजे। अभी अम्मा दे हकाता पंजे बच्चन के दीनी तालीम दे। तवा दिसो मौलाना अब्दुल करीम साहब जे मदरसे में सुबह जो नंढा इंदा नंढी विंदियो कुरान ऐसी पारा उन जे सीने अब आका से न था गाला कुरान दी जाए किथे हुंदी आ नंढा नंढी विंदा आहिन त उन जे सीने ते कुरान सी पारो। अम्मा जी उन के चंदी पुत्रा पेरे वुजू कयो हथ मुंह धोई
पो कुरान पाक सीने ते रखो पुट पो मस्जिद शरीफ वञो पो मदरसो वञो ऐं कुरान जी जाइ बि हितां जहिड़ो निकिरंदा आहिनि स्कूल वेंदा आहिनि स्कूल वारा किताब हिते हूंदा पलाल जी भरी खणंदा न तव्हां वज़न जो पवे इन्हनि खे ॾिसो स्कूल खां मोटंदा अथव ॾिसोसि ओ हिते कामरेड हिते छा त हुन जी जाइ हिते ऐं कुरान जी जाइ वरी हिते इन्नल लदी लैसा फी जौफिही शैउन मिनल कुरान कल बैतिल खरब नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जंहिंजे दिल जे अंदर कुरान जी हिकड़ी बि आयत मौजूद न आहे उन जे दिल जे मिसाल वैरान घर जी आहे वैरान घर में कुत्ता वञी सुम्ही पवंदा आहिनि गॾह वञी सुम्ही पवंदा आहिनि जिन जी जाइ शैतान जी जाइ माण्हू वञी पेशाब पायखाना कंदा आहिनि यानी जंहिंजे दिल जे अंदर कुरान जी हिकड़ी आयत मौजूद न आहे उन जी दिल अल्लाह जी रहमत का खालिया तय करे पान भी पढ़ाओ तो पांचे बच्चन के भी पढ़ायो पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया अभी अम्मा जे मता ये हक्का वालिदैन जे मतो हक्का पांचे बच्चन के दीनी तालीम दियो दीनी तालीम दियारियो पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया अभी अम्मा जे मतो पेरो हक्का तो उन जो नालो सुठो रखो अबे नंबर ते अभी अम्मा जे मतो हक्का जड़े संजीदा थे अंदर दीनी तालीम पढ़ाए जो मैं हदीस तो पढ़ा पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो काल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन हादिल कुलूब ला तज़दाउ कमा यज़दल हदीदा इज़ा साबउल मा क़ील या रसूल अल्लाह फमा जिलाहा काल कसरत ज़िक्रिल मौत व तिलावतिल कुरान औ कमा काल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पान करीम ने फरमायो गुनाह जे करे इंसान दिल जंग जी विंदी आ दिल कारी थी दिया गुनाह कंदे 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 दिल कारी थी वही हाने जीअं मिसाल लोह के पानी लगदो आ लोह खराब पानी ते थी विंदो आ उन जे मथे संग चढ़ी विंदी आ लोह खराब थी विंदो आ एड़े नमूने से इंसान जे दिल बि गुनाह जे करे कारी थी विंदी आ सहाबा किराम अर्ज़ कयो क़ील या रसूल अल्लाह फमा जिला हुआ ए अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केड़ी शय आए जेके असा जे दिलन के साफ करे अल्लाह जो रसूल बे शय उन से फरमाया काल कसरत ज़िक्र मौत व तिलावतिल कुरान एक नंबर मौत के घणो याद कजो बे नंबर कुरान जी तिलावत घणी कजो सुबह जो नमाज के बेचारे नमाज ते बेचारा इंदा आहिनि अस्सलाम वालेकुम ला इलाहा इल्लल्लाह नु मस्जिद पेश तंगेर पर जेल न रहा मस्जिद का इया ता भजन जरे जेल में निकता है ओ पीरा रंग का सा करे तो वने चे मौलवी साहब चुप कर मत चाय पी वने भाजो भाजा हालांकि हदीस पाक में दुआ हम हदीस तो सामने जिम्मेदारी सर्च कर रहे हो पान करी मन फरमाए जेको मानू सुबह जी नमाज पढ़ी मस्जिद शरीफ में बेही रहो तेज ताई सिज निकरे तेज ताई सिज निकरे जरे सिज निकतो बरकत इशराक जा पढ़ी दुआ घुरी निकतो अल्लाह साईं के हिकड़ो हज हिकड़ो उम्रे जो सवाब अता फरमाईंदो अब वडो अजर न बाबा हिकड़ो हज मकबूल हिकड़ो उम्रे जो सवाब मिले आई पान करीम ने फरमाया तिरमिज़ी शरीफ जे पेरे जुल्द में हदीस पाक फरमाया जेको मानो बावजू नमाज का पो जेस ताई मस्जिद में बैठो आ उनके नमाज जो सवाब मिली रहो आ चाहे कलाक वे 5 कलाक वे जैसे मस्जिद शरीफ में नमाज का पो बावजू बैठो आ अल्लाह उनके नमाज जो सवाब दींदो रहंदो नमाज जो सवाब पे तो हले फरमाया जेको मानो नमाज फर्ज पढ़ी करे अल्लाह सबनी को नमाज पढ़ने की तौफीक अता फरमाए फर्ज नमाज पढ़ी करे फर्ज का पो आयत कुर्सी शरीफ जो आयत कुर्सी वो आयत मुबारक है तंजे बारे में पैगंबर सही साहब किराम के फरमायो तवा के खबर आ त कुरान पाक जे आयत जे सरदार वो केड़ी आयत वो केड़ी आयत कुरान जे आयत जे सरदार इकड़े बलोचन जे सरदार के पिरोन जे सरदार के सिंधी जे सरदार हर कौम जे पंज सरदार पर कुरान पाक जे आयत जे सरदार फरमाए आयत कुर्सी शरीफा जेको मानो फर्ज नमाज पढ़ी
उन्हीं का बाद एक दफ़ो आयत कुर्सी शरीफ तिलावत कंदो मिशकात शरीफ जे पहिरें जुल्द में हदीस पाक पाण फरमायो हाणे इन माण्हू ऐं जन्नत जे दरमियान में सिर्फ मौत रहियाला जॾहिं इन जो मौत ईंदो ये सिधो जन्नत में रवानो थी वेंदो। अब पढ़दा न इंशाअल्लाह ताला अबे अम्मा जे मतलब औलाद जा टे हक़ पैदा थे त नालो सुठो संजीदा थे त दीनी तालीम बुलूगत ते पहुंचे त निकाह जो इंतजाम हिकड़ा उहे माण्हू हुया जेके न्याणियुनि खे ज़िंदा दरगौर कंदा हा जीअरी पूरींदा हा। मक्के पाक मां वियुमि उमरे ते अल्लाह साईं सभिनी खे ज़ियारत जी तौफ़ीक़ अता फरमाए। उते असांजे दोस्तान उन्हनि ॿुधाए साईं हे पासो ॾिसो था न काबतुल्लाह मस्जिद हराम जे भरसा हिकड़ी जाए चे ये उहे न्याणियुनि जूं क़बरूं आहिनि जिनके मक्के वारा जीअरी पूरी छॾींदा ज़िंदा दरगौर कंदा उन न्याणियुनि जी क़बरूं आहिनि इते इन जाते दफ़ननि बेचारियूं जीअरियूं चिखदियूं रोंदियूं अबे के कोई राम नहीं तो जीअरी वञी उनखे पूरी छॾींदा। ओ मुंहिंजी अम्मा ओ मुंहिंजी न्याणी उन मोहम्मद करीम सां जे दुआ जी बरकत तो बची पयूं न त पोइ अगलनि माण्हुनि पंहिंजी न्याणियुनि खे जीअरी पूरींदा हुआ। न्याणी जे लाइ कहिड़ो हुकुम मां हदीस पाक पढ़ा तो क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल मरअतु ज़ा सल्लत खमसहा व सामत शारहा व आसनत फरजहा व तात बालहा फलतदखुल मिन अय्यबाबिल जन्नति शात औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमामुल अंबिया खतीबुल अंबिया रईसुल अंबिया ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जंहिं औरत पंज नमाज़नि जी पाबंदी कई रमजान शरीफ जे रोज़नि जी पाबंदी कई पंहिंजी इज्जत जे हिफ़ाज़त कई पंहिंजे मुड़स जे फरमान बरदारी कई या माई क़यामत जो ॾींहुं ईंदी अल्लाह रब्बुल आलमीन हुक्म फरमाईंदो मलाइकनि खे जन्नत जा 8 दरवाजा खोलियो या माई जंहिं दरवाजे का चाहे जन्नत में दाखिल थी वञे जंहिं दरवाजे का चाहे ओ मुंहिंजी अम्मा ओ मुंहिंजी न्याणी ओ कना लुम्मा ओ कना छोना मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमकन्ना कुलवे ते सुने अरा जालमून पंचना नमाज़ ते खाना रमजान शरीफ में रोज चला पाबंदी करे तेना इज्जत ना हिफाजत करे तेना अरिना फरमा बरदारी करे अन्ना जालमून क़यामत बस जन्नत नाश्तिना दरवाजे के बलिंगोर अरा कन खाइदा जालमून जन्नत दाखिल मरे गए जैन दरवाजे का चाहे जन्नत में दाखिल थी वने। अद्दुनिया कुल्लुहा मताउन व खैरुल मताए मरतुस सालिह औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अजीज दोस्तों मुसलमानों औरतन जा भी इस्लाम में हक है मानू घर वने अब साईं की जाने घर वने अस्सलाम वालेकुम चवे छा चवे बाबा इया कावड़ल न होजे जी सूबेदार ॻाल्हाईंदो चोर सां नबूस त खरा गुराग सदाई बरे मुंह त तफेरे हां साईं अबे अम्मा जा हक त घणा आहिनि पर औलाद जा हक अबे अम्मा ते 3 है ना 3 नंबर में फरमाए जॾहिं बुलूगत ते औलाद पहुचे त उन जो निकाह जो इंतजाम कन अच्छा मथा थी विया नौजवान चओ पुट शादी छो नथा कयो जैसे नौकरी मिले नौकरी तो करी दा बाबा नौकरी ॾींदा पैसे वारनि खे 10 लाख दे 50 लाख दे तो पोइ नौकरी तो गरीब कहिड़ी नौकरी मिलंदी टाइम ज़ियान न कर तंहिंजे करे तूं शादी करे वठ वॾनि खे मां गुज़ारिश कयां थो पंहिंजे ज़िंदगी में पंहिंजे बच्चनि खे पढ़ायो न्याणियुनि खे पढ़ायो जीअं असां जे साईं अमरोटी वॾे साईं ताज महमूद अमरोटी रहमतुल्लाह अलैह जी ॻाल्हि त साईं जान सुबुह जो अमरोट शरीफ मां निकिता मीरपुर माथे ले वया उते हाजी साहब कबूल कौम जो उन जो मदरसो हो उते वया उन साईं के ॾिसी करे ख़ुशि थिया मानी ख़िदमत पोइ साईं जन फरमाया हाजी साहब तू कहिड़ो कमु कंदो आहे चे साईं खैर जो कहिड़ो कमु कंदो आहे चे साईं मुंहिंजो दीनी इदारो आहे मदरसो आहे साईं फरमाए त मदरसा ॿिया बि मौलवी हलाईंदा आहिनि तू ॿियो कहिड़ो खैर जो कमु कयो थी जैसे मस्जिद शरीफ है उन जी खिदमत कंदो आ फरना अञा ॿियो को खैर जो कम के भलो कम जैसे सालाना अजीम शान जलसो मां कराईंदो आ
ज़मींदार माण्हू पंहिंजे ख़र्च ते आलिम सगोरा ईंदा आहिनि, जमात ईंदी आहे। साईं फरमाइन ना अञा ॿियो को तूं ख़ैर जो कमु कयो आहे, जैसे ॿियो इहो आहे हिकिड़ो ॿियो बि मां कमु कयो आहे। जॾहिं मुंहिंजी न्याणी बुलूग़त ते पहुती, घरवारी मूंखे चई हाजी साहब तुंहिंजी न्याणी बुलूग़त ते पहुतल आहे, हाणे मुंहिंजे गर्दन मां ख़लास, हाणे तुंहिंजे गिची में आहे। जॾहिं मूंखे घरवारी ईअं चयो, मां उन ॾींहुं कोशिशि करे पंहिंजे न्याणीअ जी निकाह करायुमि। साईं अमरोटी रहमतुल्लाह अलैह फरमाए हाजी साहब तोखे मुबारक हुजनि, रात अल्लाह जो रसूल मूंखे ज़ियारत कराई। नबी साईं ख्वाब में आयो, फरमाए मुझे सलाम वञी करे हाजी कबूल करे जाए मीरपुर माथे। ऐं असां मुसलमान न्याणी वियारे 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 दाज तयार मफ़त। हिकिड़ो मूंखे चई दोस्त मुला नमूने मौली साहब ॼणता मूंखे चई साईं पोइ असां न्याणी लाइ पैसा जो न वठूं, हीअं ॾियूं त पोइ ॾाज जो मसइलो आहे, थांव हंध बिस्तरा। सुभाणे मुड़ुस हुनखे चवंदा तूं किथे पुट जे तोखे पीउ कुझु न ॾिनो। पोइ मां चयो पोइ चएसि छा कयो? मां चयो बाबा असां फी सबिला न्याणी ॾेई था छॾियूं, पर जे मुड़ुस पुछा कंदो तोखे पीउ कुझु न ॾिनो आहे त पोइ न्याणी असां वरी हुनखे चवंदी त कुते जा पुट कुझु ॾिनो हुजे त मां तोखे वठी ॾियां न, तो रुपयो ॾिनो न आहे त पोइ तुंहिंजे ॻाल्हाइण कहिड़ो हक़ आहे? नीति तारू रुपये बेमुराद गुड़ा निकला मोट ते खले सा शान ते खले से करे आते वरी मुफ्तरा चिबायत गुफ्तो मुसीबत ही आई ना। मुफ्त में दे वरी कदर को दे, ओ अमरा के जाल मिली मुफ्त कहीं अलावा दे छड़े से ओ वरी बेकदर जाल के वठी पे वने गडा ते गडा जी सॉरी उदी हाने साइकिल मोटर या वरी अंग्रेजी गडा साइकिल मोटर गडा ते जाल के वठी पे वने ताकत वाली माई किरी पई। माई के चूड़ी पातल हुयूं वरी शीशे वाली, सोने जो काते से मुफ्त मिलल हुई ना साईं, शीशे वाली चूड़ियों शीशे वाली। हमारा भजन तो आयो मुड़स ने चई शीशे वाली मुझे चूड़ी बची पई। माई चवण लगी निभागा मां किरिया मां का पुछा बे न तो करे, चे तो मुफ्त में मिली है ने चूड़ी मां बहा सा वठा बंगड़ी ते बहा जल को नी करे मुफ्त मिलो को सर हारा मुफ्त रा चिबायत गुफ्त या बे मुसीबत आ। तरी असा फिरोई ने बलोचन सिंधे ने ठोके 2.5-3 लाख हाने त साईं अहमदीन साहब गाल करे बो एकड़ी माई विकाम जी वया 11 लाख रुपए में माई बे महंगी खैर सा असा जे रते दरे मशहूर थियो। हमरा असा ने फिरोई सा चे शादी के 27 लाख में माई या अजाब है सोने जी ठला। तो मुझे अजीज दोस्त मुसलमानों अब भी अम्मा जे मतो हक आए औलाद पैदा ते सुठो नालो रखा, जरे औलाद संजीदा ते दीनी तालीम पढ़ायो, औलाद जरे बुलूगत ते पहुंचे तो उन जो निकाह जो इंतजाम कयो। अल्लाह ताला सबनी के अमल जे तौफीक अता फरमाए। अल्लाह ताला इन जलसे के इन सजे इलाके जे हिदायत जो जरियो बनाए। अल्लाह सही मौलवी साहब की जिंदगी में इल्म में अमल में बरकत फरमाए। अल्लाह ताला इन इदारे के